लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि सिंध जो नामियारो मुहक़िक़, ॿोली जो माहिर, लिसान ॿोली खे त ई ख़बर न आहे छो लिसानियात जो माहिर लिसान फिलहाल टीर में ख़ैर लिसानियात जो माहिर ऐं सिख्या तदरीस पढ़ाई जे अमल सां यूनिवर्सिटी में शामिल रहंदड़ ऐं सिंधी ॿोली अथॉरिटी जो अॻूणो चेयरमैन आहे। पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ अदबी ऐं इल्मी इदारनि जी सरबराही तौरु कमु कंदड़ जनाब डॉक्टर क़ासिम बुगियो साहब अॼु असां सां गॾु आहिनि। डॉक्टर क़ासिम बुगियो सां असांजा पुराणा वास्ता आहिनि। उहे पुराणा वास्ता इन करे कोन्हनि त को मां बाडर जो आहियां या हू कंबर जो आहे, पर डॉक्टर साहिबु खुलियल दिलि ऐं खुलियल ॿोली जो माण्हू आहे ऐं के अनोखियूं ॻाल्हियूं कंदो आहे, किन माण्हुनि खे न वणंदो आहे ऐं नतीजे में डॉक्टर क़ासिम बुगी खे इलाही माण्हू न वणंदा आहिनि। सो हैदराबाद जो शहर ऐं सिंध यूनिवर्सिटी जे विच में जेका ख़्यालनि जी जंग, आइडियाज़ जी जंग उन में शुक्र अलहमदिल्ला सिंधी अदीब पाण में रूबरू हिक ॿिए सां विड़िया कोन, पाणीपत जो मैदान न ठाहियूं, पर हुननि जी झेड़े में क़ासिम बुगियो बि ओतिरो ई मशहूरु रहियो जेतिरा कुझु ॿिया दानिश्वर अदीब कहाणीकार रहिया। सो अॼु असां सां मौजूदा आयो हो सिंधी ॿोली जी आलमी कॉन्फ्रेंस में जनाब क़ासिम बुगियो साहब अॼु कराची आयल हुआ। सो कॉन्फ्रेंस हुई, उन में साईं खे मकालो पढ़णो हो ऐं साईं खे की नोट स्पीच करणी। पोइ साईं खे असां रिक्वेस्ट कयो, साईं अॼु असां सां गॾु आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी। मां का बि ड्रैग नथो कयां, मां ॾिसंदड़नि खे सिर्फ़ु हीअ ॿुधायां टाइम बचाइण लाइ त साईं 1954 में बाडर शहर में ॼाओ आहे ऐं हिन जो पीउ ऐं हिन जो माउ ॿई पोरियत हुआ ऐं उते पूरो कंदे कंदे 4 सालनि जो जॾहिं डॉक्टर क़ासिम थियो त वालिद साहिबु साईं जन जो गुज़ारे वियो। इन करे पोइ यतीमी, पोइ सॼो हिसाबु किताबु हिन जो इन नमूने रहियो। पोइ हाई स्कूल ताईं रहियो बाडर में, पोइ डिग्री कॉलेज लाड़काणे में पढ़ियो, इंटर, पोइ सचल आर्ट्स कॉलेज में कई बीए खां पोइ हाणे पाण छिकियूं था जनाब क़ासिम बुगी साहब खे। पर डॉक्टर साहिब खां हिकिड़ी ॿी ॻाल्हि पुछां त नंढे हूंदे के ख़ासि वाक़िया जिन जी छाप हुजे तव्हांजे दिमाग़ ते, के रेलूं केरायूं हुजनिव, के बम केराया हुजनिव? हा, खोड़ सारा आहिनि। बाडर में असां तनज़ीम ठाही हुई, बाडर स्टूडेंट वेलफेयर एसोसिएशन। उन जे फोरम तां असां कुझु जलसा, कुझु फंक्शन, कुझु तक़रीबूं, कुझु ड्रामा वग़ैरह कंदा हुआसीं। सो 65 जी जंग जे ज़माने में असां हिकिड़ो ड्रामो कयो जंहिंमें इंडिया जो शास्त्री ऐं चावन उहो ॾेखारियोसीं, अयूब खान ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जा करेक्टर कयासीं। सो हिकिड़ो यादगारु ड्रामो उन वक़्तु हिकिड़ो थियो। पोइ उन खां पोइ वरी 4 मार्च जो असां वरी उन दौर में थियो। पोइ 4 मार्च जो असां जलसो बि कराईंदा हुआसीं। अच्छा, 7-8 खां पोइ उनजी यादि में उनजी सालगिरह मल्हाईंदा। असां 8-9 दर्जे में हूंदा हुआसीं। पोइ हिकिड़े दफ़े असां शागिर्द ईअं चंदो करणु कंहिं वेंदा हुआसीं सरहदीअ वारनि ॾांहुं। सो हिकिड़े सरहदीअ वारे चङो सुठो माण्हू हो ऐं अब्दुल सत्तार जोणे जो साहिबु, वॾेरो इलाइक़े जो, उन वटि हिकु दफ़े वियासीं। सोची तव्हां चंदो बि असां खां था वठो ऐं गारियूं बि असांखे था ॾियो, ऐं कोन ॾिस तव्हांखे, छो त तव्हां असांजे वॾे जे ख़िलाफ़ु था ॻाल्हायो। उन वक़्तु छा हो त भुट्टो साहिब जी मूवमेंट खे टम अची वियो हो। उहो कमु जेको हैदरबग जतोई साहिबु या साईं GM सैद सिंध जे हवाले सां कयो, ख़ासि करे हैदरबग जतोई, जंहिंमें हारी हक़दार, ग़रीब जो हक़ आहे, जेको खेड़े थो खाए, उन में जान थो न ॾिनी, पर उन में वरी मोमेंटम अची पैदा कयो। भुट्टे साहिबु जो ॿार बच्चो घर मां माण्हू थी पिया, त पोइ वॾेरनि खे उन्हनि जे ख़िलाफ़ु जेके माण्हू उनजे ख़िलाफ़ु नफ़रत हूंदी हुई। ऐं असांजे इलाइक़ो तक़रीबन खोड़े साहिब जे असरु रसूख़ में हूंदो हो। सॼे इलाइक़े में नंढा नंढा ज़मींदार हुआ, उहे सभु खोड़े साहिब सां ॿधल हूंदा हुआ। पीपल्स पार्टी या भुट्टे साहिब सां को बि न हूंदो हुयो, सवाइ बीड़ी बाधनि जे, मज़दूरनि जे या असां शागिर्दनि जे जिन जा वोट ई कोन हूंदो। त इहे अहिड़ा वाक़िया थिया जंहिंमें चवंदा त भई असां पैसा बि असां कोन था वठो ऐं वरी असांजे ख़िलाफ़ु वञी था ॻाल्हायो। अहिड़े क़िस्म जा। इन ई दौरान जॾहिं भुट्टो साहिबु गिरफ़्तार थियो पहिरियों दफ़ो ऐं शागिर्दनि जी मूवमेंट तमामु तेज़ हुई, त सॼे पाकिस्तान जा शागिर्द उथी पिया। त असां हाई स्कूल में हुआसीं उन वक़्तु,
9वीं जमात में, त उन वक़्तु बाटरे जे स्कूल मां बि शागिर्द निकिता, रस्ते में ॿियनि स्कूलनि प्राइमरी स्कूल जे शागिर्दनि खे कढंदा स्कूल मां जुलूस कढी सॼे शहर मां अची स्टेशन ते पहुता। स्टेशन ते उन वक़्तु बुलान मेल पे आई जेका कराची खां कोटिया में वई। त उहा जो आई त शागिर्दनि पथर खणी हुन ते वसाइण शुरू कया। बाटरे में बुलान मेल उते बीहंदी कोन हुई, पर उनखे ईअं थियो त एतिरा पथर हयूं जो उन्हनि जी सर्च लाइट बि टुटी पई, माण्हू बि ज़ख़्मी थिया, अॻिते वञी गाॾी बीह रही ऐं स्टेशन मास्टर कावड़ में अची वियो। सो हिकिड़ो पुराणे दौर जो पिस्टोल कढी वठी फायर कयईं त असांजा 2-3 छोकिरा तमामु तेज़ हुआ, ख़ासि करे उबैद लाइ बिरोही ऐं ॿियो हुनजो भाउ काफ़ी ईअं कसरती बदन रखंदड़ ऐं ताक़तवर तंदुरुस्त, उन्हनि पकिड़े ऐं हुनखे 2-3 चपाटूं भयूं। ॻाढ़ो मथो हूंदो हुउसि, मेहंदी हणंदो हो उहो स्टेशन मास्टर, ऐं उन पिस्टोल बि खसियऊं। स्टेशन मास्टर नालो बालो यादि? हा, अची वेंदो थोरो मूंखे अची वेंदो। हा, अची वेंदो। पोइ छा थियो त उहो उनखे मतिलबु थोरो थियो तंहिंखां पोइ डिस्पर्स थी वई, शागिर्द हलिया विया पंहिंजे पंहिंजे मुंहं सां। ऐं जॾहिं शागिर्द, ख़ासि ॻाल्हि जेका तव्हांखे ॿुधायां त उन जुलूस में आउं कोन हुउसि। जुलूस जीअं स्कूल मां निकितो, ऐं पढ़ंदड़ शागिर्दनि में शामिलु हूंदो हुउसि जेके पढ़ंदा हुआ। रस्ते में ईंदी टाउन कमेटी जी पब्लिक लाइब्रेरी, ऐं जुलूस मां वञी पब्लिक लाइब्रेरी में वेही रहियुसि, ऐं स्टेशन ते वियसि ई कोन। पर पोइ हुन एॾी ह्यू किराए वठी कई स्टेशन मास्टर जो गवर्नर जनरल वक़्तु उन वक़्तु जनरल मूसा सिंध जो गवर्नर हो, अयूब ख़ान सदर हो, उहो बाड्रे आयो ऐं पाण थाणे ते वेही माण्हू गिरफ़्तार करायईं। शागिर्द हथ न पिया अचनि। पोइ रते देरे जो असांजो या नएं देरे जो उस्तादु हूंदो हो साईं ख़ुदा बख़्श सांगी, उहो असांजो हेडमास्टर हो। उहो रोज़ानो पंहिंजो वापसि वेंदो हो पंहिंजे नएं देरे ट्रेन में। उन खे उतां खणी आया, अची जनरल रजिस्टर कढायूं ऐं उन में ॾिठो जेके शागिर्द 15 सालनि खां मथे उमिरि जा आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो। सो ईअं वठी असांखे उनखे अची गिरफ़्तार कयूं ऐं ज़ोरी असांखे सम्झो त उन में केतिरा शागिर्द उन जुलूस में हुया ई कोन। पर पोइ असांजी वरी ॾोकरी थाणे ते शिनाख़्ती परेड थी ऐं उहो स्टेशन मास्टर असांखे सुञाणणु आयो ऐं जंहिंमें मूंखे बि सुञातईं। तव्हां हुआ कोन पर तव्हांखे सुञातईं? मूंखे सुञातईं। माना इहा रिवायत हलंदी थी अचे। इहो मतिलबु थोरो बैकग्राउंड पोइ वरी ॿुधायां थो त मूंखे बि सुञातईं। 2-4 दीवान हुआ, लक्ष्मण, शोभो, मोहन कोडूमल जो पुटु, परसुराम, उहे बि कोन हुआ, उन्हनि खे सुञातईं। ॿिया वरी कुझु जेन्युन 2 बंगाली भाउर हूंदा, एहतिशाम ऐं हुनजो भाउ, उहे बि कोन हुआ हुन में, उन्हनि खे बि सुञातईं। सो असांजो केस हलियो। बहरहाल केस ईअं थियो त 10 ॾींहंनि खां पोइ रेज़िडेंट मैजिस्ट्रेट हिकिड़ो दीवान हो लाड़काने में, नालो मूंखे यादि नथो अचे, हुनजी कोर्ट में पेश कयूं। असांजो वकील हो इक़बाल अहमद भुॻियो। सो परियां त हुन ॾिसी नाला वठी ऐं चयईं त तव्हांजो लीडर केरु आहे? शागिर्दनि खां असां चुप करे वेठासीं। वकील चयो साईं ग़रीब शागिर्द, इहो ॾो ई कोन्हे, हुया ई कोन। चई न मोहम्मद कासिम भुॻियो केरु आहे? त मूं चयो तूं लीडर आहीं। पोइ हाज़िरी शुरू कंदा त मोहम्मद कासिम भुॻियो ऐं ॿिया हाज़िर थियनि, यानी ज़ोरीअ कंहिंखे लीडर बणाइणु। सो इहो ईअं थींदो। पर उन ई हाज़िरीअ ते असांजो वकील तमामु सादो सिंपल हूंदो हो ऐं ॿियो हिकिड़ो वकील हूंदो होशियारु, उहो बि दीवान हो। उन आर्ग्यूमेंट कयसि त शागिर्दनि जो ॾोह कोन्हे, ही कोन्हे, ऐं जिन जो उहो वकील उन्हनि जी ज़मानत कोन थी। असां बंगाली 2 भाइर ऐं मुंहिंजो वकील वरी इक़बाल अहमद भुॻियो हो। उन हुनखे साईं ग़रीब शागिर्द आहिनि, वीचारनि खे को ख़बर ई कोन्हे, माफ़ु कयो हुननि खे। असां 2 ज़मानत थी वई पहिरीं 60 में, माफ़ी वठण ते ऐं हुन ते वकील जे चवण ते। बाक़ी हुननि खे वरी ॿी हाज़िरीअ में थी। चवण जो मक़सदु त पोइ वरी कुझु अरसे खां पोइ जॾहिं असां मतिलबु इंटर में त साॻियो हेड मास्टर हूंदो, इहो स्टेशन मास्टर हूंदो, ऐं असां आउट बैक कंदा हुआसीं बाड्रे खां लाड़काणो। हिकु ॾींहुं वञी पुछा कईमांसि, थोरी सां सलाम दुआ जी, शबी हैदर या समथिंग मूंखे नालो यादि थो अचे, ही वक़्तु पंजाबी स्पीकिंग। अच्छा, पंजाबी स्पीकिंग। तो पोइ पुछियोमांसि हिकु ॾींहुं त आपने हमें वहाँ क्यों, किस तरह पहचाना? तो वो खुली कि ये सारी हिंदुओं की साजिश थी, ये सारे हिंदू हैं, तो मैंने तुम्हें भी हिंदू समझा था, क्योंकि ये तुम गोरे चिट्टे हूंदे खुशहाल घर के जो है हिंदू थोड़ा साफ़ सुथरा हूंदा, त हुन उहो सम्झी ऐं बंगाली हिंदू की साजिश थी, त बंगालनि खे बि हुन कयो ऐं असांखे हिंदुनि जी कतार में करे, इन करे मूं सुञातो। बाक़ी मूंखे ख़बर आहे कोन हो। त अहिड़े क़िस्म जो बहरहाल होशनाल थी। पोइ केस हलियो जेसिताईं भुटो साहब सदर थियो, पोइ केस ख़तमु थिया
तंहिंखां पोइ चयोमांसि अहिड़े क़िस्म जो खोड़ ॿियूं बि यादूं आहिनि। हा भुट्टो साहब, तव्हां भुट्टे साहब जा शागिर्द कॾहिं बि न रहिया, माना हिमायती शागिर्द? न, असां तमामु घणा रहियासीं। असां भुट्टे साहिब खे कुलनि ते खणी जुलूस कढिया। भुट्टे साहब भुट्टे साहिब खे अच्छा 70 जी इलेक्शन में असां हुनजा एजेंट थियण जो हक़ु कोन हो, छो वोट कोन हो असांखे। ॿार तमामु घणा जलसा अरेंज करणु तकीरूं, भुट्टो साहिब, रसूल बख़्श टालपुर, तारिक अज़ीज़, मेराज मोहम्मद ख़ान, इहे अक्सर बाड्रे में जलसो करणु ईंदा। बाड्रे हुन इलाइक़े में भुट्टे साहिब जो तको हो, डोकरी बाड्रे, बाड्रे वॾो शहर हो ऐं बाड्रे जो को बाक़ाइदा वॾेरो कोई कोन हो, यानी टिड़ियल पखिड़ हूंदा हुआ, नंढा नंढा ज़मीनदार हूंदा हुआ, तंहिंजे करे कंहिंजे माण्हू सभु आज़ादु इंडिपेंडेंट हूंदा हुआ। भुट्टे साहिब जो घणो ज़ोर हणंदो हूंदो ऐं असां सां गॾिजी हिकिड़े महल हर हिकु महले जे घर घर ताईं। ऐं मां तव्हांखे भुट्टे साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधायां बता, तव्हां हैरान थींदा। हिकिड़े दफ़े यानी ईअं सम्झो हिकु ॾींहुं वियो, 2 ॾींहंनि खां ॿीहर मोटी आयो। पीर बख़्श, सरदार पीर बख़्श गॾु, मुमताज़ भुट्टो गॾु, अब्दुल रज़ाक़ सुबरो ईंदो हुउसि गॾु, चाकर जोणे जो गॾु ईंदो हुउसि। चई त हू जेको असां 2 ॾींहं हलियासीं लुंडन जे पाड़े में, उते हिकिड़ो खटी हो न जेको फलाणो न्याज़ या छा नालो हो हुनजो, उहो वोट कोन ॾींदो, उन ॾे ॿीहर हलिणो आहे। ईअं माना हुन मिस कंदो, पोइ वरी हुनजे घर ॿीहर वियासीं ऐं पोइ हुनखे अहिड़े नमूने थियो जो हुनजी घरवारी तमामु पोइ एक्टिव पठाणी हूंदी हुई, पोइ औरतुनि में हुन ॾाढो कमु कयो। यानी भुट्टे साहिब जे ॿीहर वञण खां पोइ हुननि खे राज़ी करे। न रुॻो इहो थियो, इलेक्शन वारे ॾींहुं बि भुट्टे साहिब खे बाड्रे अचिणो पियो, छो त इहो ज़बरदस्तु वाक़ियो आहे हिकिड़ो। त इलेक्शन पे हली पोलिंग स्टेशन्स में, लेडीज़ पोलिंग स्टेशन हुयूं। हिकिड़ीअ में हैदर पोलिंग प्रिज़ाइडिंग ऑफिसर जी हैदर बजत जी धीउ, अच्छा, जेका हेड मिस्ट्रेस हुई कंहिं स्कूल जी, उते पोलिंग, ॿी लेडीज़ पोलिंग स्टेशन में वरी ॿी हुई। त असांखे ख़बर पई त हिकिड़ी लेडीज़ पोलिंग स्टेशन में हिकिड़ी जेका मुस्लिम लीग जी एजेंट वेठी आहे माई, जेका नुमाइंदा, उहा ज़ोरीअ लालटेन जा ठपा थी हणाए। मुस्लिम लीग माना अयूब खोड़े जी कैंडिडेट। उन वक़्तु थियो ईअं त भुट्टे साहिब सां मुक़ाबले में बीठा 3 माण्हू, पीर साहिब पागारो, मौलवी मोहम्मद कासिम मशहूरी, ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़ो। पोइ इलेक्शन वेझो आई त पागारो साहिबु हथु खणी वियो, मशहूरी साहिबु हथु खणी वियो, 1 to 1 थी वियो। वञी 1 to 1 खोड़ो साहिबु थी वियो। त उहो मायुनि शिकायत कई त अंदरि हिकिड़ी बुरके वारी माई वेठी आहे, जेका असांखां बैलेट पेपर वठी ऐं पाण हुन ते लालटेन जा ठपो थी हणे। हाणे असांखे अंदरि वञण जी इजाज़त कोन, छाकाणि असांजो वोट ई कोन हो, असां एजेंट कोन हुआसीं, रड़ियूं कयूंसीं ॿार। पोइ नेठि असांजो दोस्त अनवर जत हुयो, उन वक़्तु थोरो वॾो हुयो ऐं प्रेसिडेंट हो बाड्रे स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन जो। उन पब्लिक जो जेको इहो थींदी आहे टेलीग्राफ ऑफिस, नंबर घुमाइण वारी, डायल फोन, उतां वञी फ़ोन करायूं, भुट्टे साहिब खे ॻोल्हे रधऊं त भुट्टो साहिबु दादूअ में आहे, अब्दुल हमीद जतोईअ जे इलाइक़े में, उनजे हिसाब सां उते बीठो आहे। हुनखे मैसेज मिलियो, भुट्टो साहिबु 2:30 बजे ताईं बाड्रे में पहुची वियो। वाह वाह। ऐं अची उन पोलिंग स्टेशन जे ॿाहिरां बीठो, केरु आहे जेको ईअं करे थो? ख़बर पई माण्हू, उहा माई वरी भॻी, माण्हू पकिड़े विधुसि, बुरको लाथऊंसि। पोइ वरी भुट्टो साहिबु सदर थियण खां पोइ आयो बाड्रे में, ऐं उन वक़्तु असां वरी थोरो पोइ ॿिए नमूने जा थी वियासीं। माना तव्हांखे ॿियो नमूनो किथां मिलियो? ॿियो नमूनो असल में जॾहिं कॉलेज में दाख़िलो थियासीं न, माना डिग्री कॉलेज न, असल में थियो त तव्हांखे ख़ासि ॻाल्हि ॿुधायां त जीअं तव्हां मुंहिंजे नंढे हूंदे जी ॻाल्हि कई, त 7वीं 8वीं जमात खां पोइ मूं किताब लाइब्रेरियुनि जा वधीक पढ़णु शुरू कया, लाइब्रेरी वञणु शुरू कया। डॉक्टर विच में कटिया थो, टाउन कमेटी बाड्रे जी उहा लाइब्रेरी अञा आहे? हा, अञा आहे पब्लिक लाइब्रेरी। उनमें किताब माण्हू पढ़नि, किताब बि आहिनि, माण्हू बि आहिनि था। हिकिड़ो साफ़ी 2-4 साल अॻु क़तलु थियो शाम डर, हा, उहा लाइब्रेरी हाणे उन जे नाले कई अथनि। अच्छा, ठीकु ठीकु आहे, हा ठीकु आहे। मतिलबु हींअर मूंखे हुन अप्रोच कयो आहे, हा, उहो अलॻि ॻाल्हि थींदी कॾहिं त थींदो कयूं था, उहा लाइब्रेरी क़ाइमु आहे। पर उन वक़्तु उर्दू सिंधीअ जा ॾाढा सुठा किताब हूंदा हुआ, तारीख़ ते नावल। असां ईअं सम्झो त सुठी ॻाल्हि इहा आहे त उहा लाइब्रेरी आहे, अञा ताईं आहे। हाणे तव्हां हलो पंहिंजे पुराणे किसे ते, कॉलेज वारे ते। हा, न त थियो इहो त हाणे असांजी मैट्रिक थी वई, हा, इंटर असांजो अची वियासीं 71-72 में, इंटर साइंस में। उते असांजो एक्सपोजर थोरो वधियो, कॉलेज में पहुतासीं, ॿियनि नौजवाननि सां बाड्रे खां ॿाहिरि निकिरी, ख़ासि करे अमानलाल शेख सां मुंहिंजी मुलाक़ात थी। अच्छा, अमानलाल शेख उन वक़्तु टाड़काणे में क़ौम परस्त या GS जो एक्टिव मेंबर हूंदो हो। पढ़ंदो किथे हो? या लाड़काणे गवर्नमेंट कॉलेज में BSc कंदो हो। तव्हां सां गॾु हो, माना तव्हां खां सीनियर हो? असां खां सीनियर हो, 2-3 पर साल। सीनियर बि हो, लीडर बि हो? ऐं फर्स्ट ईयर में हुयुसि त हू सम्झो त BSc में हो, 3rd यानी माना त
3 साल में या चौथे साल तव्हांजो में। थियो न सीनियर थियो सीनियर हो, 3 ॿ साल। टे 3 स्टेज साल। हा असांखां सीनियर हो ऐं उन में थी इलेक्शन। उन वक़्तु थींदी हुई यूनियन जूं इलेक्शन। यूनियन जी इलेक्शन कॉलेज में प्रेसिडेंट हूंदो हो पाण प्रिंसिपल ऐं वाइस प्रेसिडेंट, जनरल सेक्रेटरी, जॉइंट सेक्रेटरी, खज़ानची ऐं क्लासनि जा CR रिप्रेजेंटेटिव, क्लास रिप्रेजेंटेटिव थींदा हुआ शागिर्द। त उते मूंखे हिननि पंहिंजे क्लास जो CR लाइ बीहारियो ऐं वॾी अक्सरियत सां ज़ुल्फ़कार पेचूअ खां खटी वियुसि। ऐं ज़ुल्फ़कार पेचू कहिड़ी जमात? ज़ुल्फ़कार उन वक़्तु पीपल्स पार्टी ॾांहुं लाड़ो हुउसि। अच्छा हा। ऐं अवां जो लाड़ो मुंहिंजो काॾे? अमानुल्ला शेख जे करे अवां GS जी सिंध बाक़ाइदे न, पर अमानुल्ला शेख जे असर में, पर तव्हां ज़ेरे असर मेरे असर में थी पोइ आस्ते आस्ते ईअं मतिलबु त हुन सां मतिलबु अमानुल्ला जे असर में। प्रिंसिपल यादि अथव हा, कहिड़ो? शबीर रेदी जेको क़त्ल जेको थियो क़त्ल थियो, हा उहो असांजो प्रिंसिपल हो, हुनखे पोइ मारियो वियो। असांजे वञण खां पोइ मारियो हुअसि। हा हा ख़बर आहे मूंखे। उहो हुयो। ऐं ॿियो मुइन पोइ वरी ॿिए साल जॉइंट सेक्रेटरी थियुसि यूनियन जो। न हाणे तव्हां खटियो पेचूए साहिब खां, हा, पोइ तव्हां उहिदो कहिड़ो अथव? क्लास CR ठीकु थियो। ॿ टे ॿिया बि बीठा। इहो 11हीं जमात था पढ़ो इहो 11हीं जमात ऐं तव्हां छा थियण विया आहियो पढ़ण में? इंटरमीडिएट साइंस मेडिकल तव्हां डॉक्टर पिया थियो। असांजो उस्तादु हूंदो हो बॉटनी में खोखर साहब, हुसैन बख्श खोखर। असांजो बि ऐं ज़ूलॉजीअ जो असांजो कुर्बान राजभर। हा ठीकु आहे। पोइ पहिरें ई क्लासनि में जॾहिं ॾेढर जे डाइसेक्शन जो थियो त मूंखे ऐं उल्टियूं। अच्छा माना कमज़ोर दिलि रहिया आहियो। हा, त मूंखे चई त तूं ॾेढर खे कट में उल्टियूं करी तूं कहिड़ो डॉक्टर थींदे? हा त मूं उते बि क्लास में चयोसीं डॉक्टर वरी कहिड़ा मिड़ई डॉक्टर थियण ई कोन थो चाहियां मां। माइट था चवंदा आहियूं पाण। अवां खां 8-10 साल पोइ कुर्बान राजभर साहिबु मूंखे चयो त ॾेढर पकड़िया। मूं चयो हा। चई त पोइ डाइसेक्शन कंदासीं। ऐं तजुर्बो कहिड़ो करिणो त इंसान जा कई उज़वा हा, उहे मुशाबियत रखनि था। बिल्कुलु ईअं। सो असां हिनखे जीअं माण्हुनि खे डॉक्टर झलनि था त घणो लूणु खाईंदो त ब्लड प्रेशर थींदो, तीअं असां ॾेढर खे खोले ऐं उनजे दिलि ते लूणु विझंदासीं त पोइ तव्हांखे ॿुधाईंदुमि त उनजी धड़कन कीअं वधे थी। ॾिसो ब्लड प्रेशर कीअं वधे थो, कमाल ॻाल्हि। कंबर जे बाग़ मां ॾेढर पकड़े पहुतासीं। अच्छा टैलेंटेड टीचर पढ़ाईंदो, हा भलो स्ट्रेट फॉरवर्ड पढ़ाईंदो सिधो जीअं बोर्ड ते थींदो आहे, पर स्टीरियोटाइप पर ठीकु सुठो। ॿुधो डॉक्टर साहिबु साईं कुर्बान राजभर साहिबु उते ज़ूलॉजी पढ़ाईंदो हुउसि, हिन में ठीकु थियो। पोइ बराबरि पोइ ॿिए साल वरी ऐं उते थियुसि जॉइंट सेक्रेटरी। हाणे अमानुल्ला शेख BSc करे सिंध यूनिवर्सिटी हले वियो। हाणे तव्हांजो उते जॉइंट सेक्रेटरी थियो कॉलेज में? कॉलेज में हा। त अमानुल्ला शेख साहिबु यूनियन हो? न। हाणे वरी अमानुल्ला ॿिए साल MSc करणु सिंध यूनिवर्सिटी हले वियो। मास्टर्स लाइ। ठीकु आहे। ऐं उनजो असर जो जेको तव्हां ते पियो ऐं पोइ GS सिंध जो मतिलबु त एक्टिव थी क़ौम परस्त GS सिंध पीपल्स पार्टी वारे जलसनि में न वञणु, हिकिड़ो इहो थियो। ॿियो वरी बाड्रे में छाकाणि त पोइ तव्हां खां भुट्टो साहिबु विसरी वियो। ॿियूं बि घणियूं ॻाल्हियूं विसरी वियूं। भुट्टो साहिबु एक्ज़ेक्टली भुट्टो साहिबु जो असांजो को बि पोइ न रहियो, छाकाणि त असांखे अच्छा ॿियो मूं चयो किताबु पढ़ंदो हुउसि त किताबनि पढ़ण दौरान मूं न सिर्फ़ु GM जा किताब पढ़िया, पर सिंधी अदबी जेके रिसाला निकिरंदा हुआ, अॻिते क़दम, सुहिणी, पोइ पैगाम, उन खां अॻु अदियूं, इहे रिसाला मां पंहिंजे नाले सां घुराए ऐं शहर जे माण्हुनि में खपाईंदो हुउसि। अच्छा मूं किताब खपाइण शुरू कया 7हीं-8हीं जमात खां। ठीकु थियो। ऐं उन में मुंहिंजी पॉकेट मनी निकिरंदी हुई। ठीकु थियो। ठीकु आहे। त न सिर्फ़ु उहे खपाइण जा पढ़ंदो हुउसि, हिकिड़ो पढ़ण जो जोश छो त उन पढ़ण जो ख़ासि करे कहाणियूं अंबर जलील जूं, अली बाबा जूं, नसीम खरल जूं, नजम अब्बासी जूं, उन अदब बि असरु छॾियो, सियासी अदब। ऐं मैट्रिक खां थोरो मथे असांखे वरी रशियन लिटरेचर तर्जुमा मिलणु शुरू थिया, दोस्तोवस्की जा, गोरकी जा। त असांजो थोरो माइंड अहिड़े क़िस्म जो ॿिए पासे हलियो वियो त पीपल्स पार्टी वारनि खे असीं सम्झंदा हुआसीं पढ़नि नथा, लोकल माण्हुनि सां जेके बसि माना इहो 69, 70, 71 खां पोइ बि इहो इम्प्रेशन तॾहिं बि आहे
त PPR पढ़नि हा नथा न 71-72 में डेवलप थियो घणो डेवलप डेवलप थियो घणो ऐं पोइ जॾहिं इक़्तिदार मिलियो न पोइ त रुॻो उन्हनि जो ॿध छोड़ नौकिरी वठी ॾियणु नौकिरी न करणु कंहिंजो फ़ैसिलो करणु मूंखे त पोइ उन्हनि जो टारगेट अप्रोच ई भुट्टे साहिब जी सरकार हलणु खपे ठीकु थियो हा। तव्हांजी ॻाल्हि खे वरी ॿिए नमूने खणो था फिलोसॉफी ईअं आहे पर जेका मक़ामी लीडरशिप हुई उन बि असांजे ख़िलाफ़ु पोइ पुलिस खे शिकायतूं करणु ओहो कोशिशि करणु त भई न अचनि यानी सम्झो त भुट्टो साहिबु जॾहिं मुल्क जो वज़ीर आज़म थियो ऐं बॉर्डर में वॾो जलसो करणो आयो त उन वक़्तु असांखे पीपल्स पार्टी मक़ामी लीडरशिप रोकियो त जलसे में न वञो ऐं भुट्टे साहिबु कुझु शागिर्दनि जा नाला खणी तकीर में चयो त मुंहिंजा दोस्त फलाणा फलाणा किथे आहिनि जिन मूंखे इलेक्शन कराई त चयूं साईं सभिनी खे नौकरियूं मिली वियूं आहिनि बिल्कुलु सही ॻाल्हि आहे नौकरियूं मिलणु खपनि अहिड़े नमूने करे मूंखे अब्दुल सूबरे चयो त मुख़्तार भुट्टो साहिबु चए थो तोखे DSP था करायूं त मां अञा इंटर में हुयुसि त मूं चयो साईं अञा शायदि हा इंटर में हुयुसि मूं चयो मां त अञा इंटर में आहियां BA Part 1 में आहियां त उहा ॻाल्हि त ईअं हू चाहींदा हुआ त माण्हुनि खे नौकरियूं ॾियूं अकोमोडेट कयूं पर असांखे छाकाणि असां वरी ॿिए पासे एक्टिव थी वियासीं इन विच में ॿोलीअ जी तहरीक सिंधीअ में वोटनि जूं लिस्टूं डॉक्टर साहिबु उहे 70 खां अॻु जी ॻाल्हि आहे न उहो वञूं त पर 70 खां अॻु जी ॻाल्हि पर इन जो सॼो इहो असां ते असरु हो असरु आहे उहो इहे शागिर्द मारवाड़ा स्टूडेंट फेडरेशन ऐं लाला कादर वारी लाला कादर वारा GS फेडरेशन जा जलसा बॉर्डर में बि करणु ईंदा पर हुआ GS स्टूडेंट फेडरेशन त ठही पोइ पोइ न SNSF खां पोइ त हा उहे बॉर्डर में मोकिलिजा पर उहो क़ौम परस्ती जो टच उन वक़्तु मारवाड़ा ॾींदी टच आहे ठीकु आहे मारवाड़ा ॾींदी हुई क़ौम परस्ती जो सिंध जी ॻाल्हियुनि जो मारवाड़ा ॿियो लाड़काणा स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन हुई चवनि था त मारवाड़ा मां सिपाफ ठही पोइ सफ़ा बिल्कुलु ईअं पोइ उनजो क़ौमी टच कीअं हो न ॻाल्हि उते सिंध जी कंदा हुआ अच्छा ऐं पीपल्स पार्टी बि सिंध में सिंध जी ॻाल्हि कंदी हुई अच्छा पढ़ियल लिखियल नौजवान जेके हूंदा हुआ उहे सॼो सिंध जो लीडर करे हिनखे अॻियां कंदा हुआ अच्छा तव्हांखे यादि हूंदो त भुट्टो साहिबु बि मुख़्तलिफ़ जलसनि में चवंदो हो शाह लतीफ़ मां जॾहिं फ़ौत थियां त मूंखे भिक्षा ते दफ़नाइजो अच्छा 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 त बसि हिकिड़े क़िस्म जी माना इहे फीलिंग्स ऐं माण्हू इहो फील कंदा हुआ त हैदर बख़्त जत हुई ऐं GM सैद असां कोन रहायो उनखे असां कोन इलेक्शन में सपोर्ट कई वोट ॾिना हाणे असां उहो कर्ज़ु था अदा कयूं भुट्टे साहिब खे सपोर्ट करे अच्छा इहे उहे माण्हू हुआ जेके आम तौरु GM सैद हैदर बख़्त जतोई जा केडियल हुआ केडियल केडर जेको पियो मूं सम्झो उनखे भुट्टे साहिबु इस्तेमालु कयो बाक़ी पोइ उनखां वरी जॾहिं बांग्लादेश जॾहिं मशरक़ी पाकिस्तान मां बांग्लादेश थियो ऐं मुजीब खे इक़्तिदार न मिलियो त उन खां पोइ थोरो ज़ाहिर थियणु शुरू थिया ऐं साईं जो GM सैद जो वधीक ॻाल्हि उन ते थी त भई पीपल्स पार्टी सही न आहे पाकिस्तान जे ख़िलाफ़ पाकिस्तान जी ओपन ॻाल्हि शुरू कई उहा बि अञा 73 में कई ओपन जॾहिं किताबु लिखियईं हा पर इहो शुरू ईअं थी त भई माना हाणे असांजे हक़ में हिते महफ़ूज़ कोन्हनि खे हा पोइ थोरो अलॻि थियणु शुरू थियूं तनज़ीमूं थियूं पोइ GS इन विच में GS फेडरेशन जो हा 73 आहे 73 में हिकिड़ो वॾो कन्वेंशन थियो वहाब शाह में उन खां अॻु में लाड़काणे जूं चूंडूं थियूं लाड़काणे ज़िले जूं उन में हैदर शाह बि पहिरियों दफ़ो मुंहिंजो ख़्यालु आहे जनरल सेक्रेटरी थियो अमाला शेख प्रेसिडेंट थियो लोकल उते लोकल लाड़काणे मथे ते इक़बाल तरीन वारा हुआ मथे इक़बाल तरीन उन वक़्तु शामन शाह हुयो शाम में 73 में शामन शाह हा पर इक़बाल तरीन हेॾो कोई उन खां अॻु में हुया बानी त इक़बाल तरीन हो जॾहिं ठही हा बानी इक़बाल तरीन या उन सां गॾु ॿिया थोरो जाम वारनि खां अलॻि हा थिया ठीकु आहे बानी उन्हनि खे थियो पर 73 में सदर शामन शाम में छा ऐं तॾहिं सेक्रेटरी केरु आहे मथे सेक्रेटरी मदद अली सिंधी हो मुंहिंजो मदद अली सिंधी साहिबु ठीकु आहे मुंहिंजो ख़्यालु आहे हा 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 उहो ई आहे बिल्कुलु सही आहे त उते उहो 73 में कन्वेंशन थियो असां हितां लाड़काणे जो वफ़द वटि वियासीं हाणे असां बाक़ाइदे GS में अची वियासीं ठीकु आहे पोइ असांजो सॼो पर उन में बि GS जा उहे जेके पढ़ियल ॾाढा हूंदा हुआ तव्हां माना पढ़ियल देशी हुआ हा मतिलबु असांखे स्टडी सर्किल असांजो कमु इहो हूंदो हो अच्छा माशा त स्टडी सर्किल हलायो पढ़ायो पाण त लेबरी सॼो वञो असांजो कमु जेका लेबरी हूंदी हुई असांजी जेका स्कूल जे ज़माने में खोली उहा BA ताईं मूं वटि रही मूंखे हिते हिकिड़ो सुवालु आहे इहो घणो करे इन खां पोइ असां पाण बि ॾिठो त लेफ्ट जूं पार्टियूं उन जे ज़ेर असर जेके शागिर्द तनज़ीमूं उहे पढ़ंदियूं हा पढ़ इम्तिहान स्टडी सर्किल उन पढ़ाईअ मां इम्तिहान थींदा माना तव्हां जॾहिं मैक्सिम गोरकी जी माउ ते मूंसां ॻाल्हाईंदो न मां उन ते अॼु बि ॻाल्हाईंदो हा एग्ज़ैक्टली इहो ई दौर असांजो ठीकु आहे
ही तव्हां में इहा आदत अकेले सिर उन टाउन कमेटी लाइब्रेरी जे करे आहे या तव्हां छो त वालिद साहब तव्हांजो आहे कोन, ॿी का घर जी सिख्या तव्हांजे सिरिश्त में आहे कोन, तव्हां कीअं थिया आहियो? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा लाइब्रेरी जिते मुंहिंजो घणे में घणो वक़्तु गुज़रंदो हो ऐं उन वक़्त जो लाइब्रेरियन गुलाम सरवर सूमरो हो। उहो ॾाढी मुंहिंजी मदद कंदो हो, किताब ॾींदो हो। ॿियो उन वक़्तु बाड्रे शहर में शौकत मुहाजिर हूंदो हो हिकिड़ो सेक्टर, उहो बि हिकिड़ी नंढी लाइब्रेरी केबिन लाइब्रेरी हलाईंदो हो। अच्छा माशाअल्लाह। जेको 10 पैसनि में असांखे किताब ॾींदो हो। हा पोइ आउं रेगुलर किताब हुन खां पढ़ंदो हुउसि। उन वक़्तु इहो सलमा कंवल, AR खातून, रज़िया भट्ट, वाह नसीम एजाज़ी, पोइ शौकत सिद्दीकी, पोइ आहिस्ते आहिस्ते प्रोग्रेस ॾांहुं वधणु शुरू थियासीं। त इहो उन दौर जे सभु असां बाड्रे में पढ़ी वियोसि। जॾहिं आउं यूनिवर्सिटीअ में पहुतुसि त यकीन ॼाणजांइ त सिलेबस में जेके किताब रखियल हुआ उहे सभु जा सभु न सिर्फ़ु मुंहिंजा पढ़ियल हुआ, पर उन्हनि ते मुंहिंजा रिसालनि में ख़त छपियल हुआ। वाह हाणे जॾहिं उस्ताद पियो ॻाल्हाए त मूंखे ॿी ख़बर हूंदी। मिसाल 70 में हिकिड़ो अहम किताबु आयो सिंधी ॿोली अदब जे हवाले सां, डॉक्टर अब्दुल जब्बार जूणेजे जो, सिंधी ॿोली ऐं अदब जी मुख़्तसर तारीख़। इहा असां बाड्रे में पढ़ी वरिती ऐं मूं सोणीअ जे एडिटर खे तारिक अशरफ खे ख़त बि लिखियो हुनजे तबसरे जो। हुन वरी ख़त वॾे सुठे नमूने शाया बि करे छॾियो। हाणे 2 सालनि खां पोइ जॾहिं यूनिवर्सिटीअ में आयुसि त जॾहिं उस्ताद उहो पियो पढ़ाए त चयो यार हीअ त असांखे अॻे ई पढ़ियल आहे, या जेको शाल थी मुंहिंजे पढ़ाइनि पिया। पोइ तव्हां जुड़ेजे साहिब खे कॾहिं इहा ॻाल्हि कई? हा हा क्लास में ॻाल्हि साईं हा इहा पढ़ी आहियूं। उहो उनजो अलॻि हिकिड़ो जॾहिं पचरासीं यूनिवर्सिटी त पोइ ख़ैर चवण जो इहो आहे त पाड़ू शागिर्द सुञाता वेंदा हुआसीं, शहर जा माण्हू ॾाढी इज़त ॾींदा हुआ। देशी बि पढ़ियल हो, शागिर्द बि पढ़ियल हो, ऐं पोइ तव्हां यूनियन में बीठो, पोइ छा थियो? वरी मुंहिंजो नालो मोहम्मद कासिम। हा तंहिंजे करे शहर में घणा माण्हू मुतबर माण्हू मौलवी मोहम्मद कासिम मशहूरीअ जा मुरीद हूंदा हुआ। ऐं होॾे बि ॻंढींदा हूंदा न? होॾे ॾाहिर जे हिसाब सां उहो बि, पर उहो मूंखे ॾाढी इज़त ॾींदा मोहम्मद कासिम नाले विझण जे करे। हा साईं जो नालो आहे, साईं बिल्कुलु लॻंदो आहे मशहूरी साहिब जो नालो आहे न, मौलाना मोहम्मद कासिम। एग्ज़ैक्टली हा उहा बि मूंखे मिलंदी। वरी किताब खणी वेंदो हुउमि त भई वठो, त ॾाढो सुठे नमूने कॾहिं किताब वठंदा हुआ कॾहिं न वठंदा हुआ। मां किताब उस्तादनि में खपाईंदो हुउसि, शागिर्दनि में ऐं दुकानदारनि में। वाह वाह। ठीकु आहे। मूंखे शायदि उन वक़्तु 30 या 40% मुनाफ़ो मिलंदो हो। ठीकु आहे। हा माना 100 जा किताब 40 रुपया मुंहिंजा, 60 रुपया वॾी ॻाल्हि आहे। ऐं तारक अशरफ मोकिलींदो सोणी, इहे सभु मां उन्हनि खपाए हिकिड़ो मुंहिंजो। वरी इन हिसाब सां हिन वॾे हल्के सां सुञाणप थी। गुलाम नबी मुग़ल, शौकत शोरो, तारक अशरफ, अमर जी, इन्हनि खे पढ़ाईअ जे हिसाब सां बि ज़ाती हवाले सां बि उन वक़्त खां सुञाणा जॾहिं आउं इहे किताब सेल कंदो हुउसि ऐं पढ़ंदो हुउसि। ऐं हिकिड़े दफ़े शौकत शोरो लाड़काणे में हिकिड़ी नुमाइश ऐं मेलो अदबी बोर्ड जो ऐं मुशाइरो जमियत शोराए सिंध जो, उन में अदबी बोर्ड जे किताबनि जो स्टॉल हो। असां उहो अटेंड कयो, ॿुधो। उनजो वरी मश्किरी ॻाल्हि वञी जॾहिं फैज़ बख्शापुरी पढ़े पियो ॻाल्हि सिंध क्यों फैज़ बख्शापुरी जो तेज़ चमचाशुरी जेको रिएक्शनरी आहे। ख़ैर त लाड़काणे खां त ट्रेन में मोटिया पिया अचूं त उन ट्रेन में अदबी बोर्ड वारा पंहिंजा किताब वापसि कयूं पिया वञनि। त उते मूंखे हिकिड़ो माण्हू मिलियो जीअं शौकत शोरो, त मूं हुनजूं कहाणियूं पढ़ियूं त मूंखे ॾाढो हुनखां मुतासिर थियुसि ऐं हुन सां वेही कचहरी कयमि। इन उमेद सां त हीअ कहाणी में मुंहिंजो बि ज़िक्र कंदो। अच्छा हिनजे करे कहाणी जा करेक्टर सादा सुदा हूंदा हुआ न थोरा, त उहो ज़िक्र कंदो। पोइ ख़ैर ॿी ॻाल्हि वरी वधीक हुन सां ॻाल्हाए थी ऐं आउं सम्झां थो पहिरियों खाको जेको मूं लिखियो कंहिं शख़्सियत ते, उहो शौकत शोरे ते मूं लिखियो हुन दौर में। त ख़ैर त ईअं पोइ उहो GS लाड़ो थियो। पोइ 74 जी कन्वेंशन जॾहिं थियो, छाजो GS जो, हाणे हीअ 73 वारे में आउं थियुसि वाबशाह में थिए, वाबशाह में त लाड़काणे जो। पोइ जॾहिं 74 में दादू में कन्वेंशन थियो, उन में मूंखे वरी मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी कयो। अच्छा जॾहिं मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी थियुसि उन में बि मदद अली सिंधी ऐं शाह मोहम्मद शाह मूंखे चयो। उन वक़्तु नई कैबिनेट ठही, शाह मोहम्मद शाह मदद ख़तमु थिया, सदर थियो मौला वजलिकारी, जनरल सेक्रेटरी थियो आगा ज़फ़रुल्लाह शाहीन शिकारपुर सखर हा सखर जो, ऐं सीनियर जॉइंट सेक्रेटरी थियो हसन अली शाह, ऐं जॉइंट सेक्रेटरी थियो हाणे जूनियर सम्झो, पर हिकिड़े खे लिखंदा हुआ सीनियर जॉइंट सेक्रेटरी, ॿिए खे जॉइंट सेक्रेटरी। ऐं मुला बख़्श सां जो सदर न सॉरी इस्माइल वसाण, पोइ हुन इस्तीफ़ा ॾिनी त मुला बख़्श जी जाइ ते आयो। यानी इस्माइल वसाण सदर, नायब सदर मौला वजलिकारी, जनरल सेक्रेटरी ज़फ़र शाहीन, जॉइंट सेक्रेटरी अली हसन शाह,
ऐं ॿियो जॉइंट सेक्रेटरी आहियां, इज़त मूंखे यादि थो अचे। त जीअं उहो उन कन्वेंशन खां घर मोटियासीं त चयूं त तुंहिंजे भेणीअ खे पुलिस गिरफ़्तार करे वई आहे। वालिद साहब खां पोइ असां छाकाणि त नंढा हुआसीं, वॾो भाउ मुंहिंजो 12 सालनि जो, भेणूं असांजूं ॿ वॾियूं हुयूं, ख़ातून ऐं सदोरी। त मुंहिंजे सौट जी शादी थियल हुई असांजी वॾी भेण सां, जंहिंजो साल ॿिनि खां पोइ इंतकाल थी वियो। पोइ वरी नंढी भेण सां उनखे शादी करायूं, उन खां पोइ मुंहिंजो वालिद साहब गुज़ारे वियो। त सॼो असांजो जेको बि वालिद साहब पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआति त हिकिड़े मज़दूर तौरु कई, यानी सम्झो त माण्हुनि जो माल चाढ़ण खां पोइ मज़दूरी शुरू कयईं। मेसन मज़दूर थियो, मेसन मिस्त्री थियो, पोइ टेलर मास्टर थियो, पोइ बाडरे में शिफ्ट थियो, यानी बाडरे में शिफ्ट थी मज़दूरी कई। पोइ उन दुकान वरिता, घर ठाहियईं, मस्जिद ठाहियईं पंहिंजे हथनि सां, वॾो मदरसो क़ाइमु कयईं। पोइ हुन हिकिड़ो पंहिंजे ऐं असांजे लाइ खोड़ सारी मिल्कियत, कैश पैसा, वॾी जाइ, वॾी ज़मीन सां गॾु छॾे वियो पंहिंजी डाइट। त उनखां पोइ भेणियो असांजो हुन सॼे खे लुक आफ्टर कंदो रहियो। त घर जो वॾो हो, असां हुनखे वालिद साहब जी जाइ ते ई सम्झंदा हुआसीं। त उन खे पुलिस गिरफ़्तार करे वई, बाडर जी पुलिस। पोइ साहबज़ार असां स्टूडेंट पॉलिटिक्स जे करे एक्टिव हुआसीं, वोकल हुआसीं, ॻाल्हाईंदा हुआसीं। ऐं सिधो हली वियुसि थाणे ते। त मूंखे कीअं असां इन करे वरितो आहे, तोखे गिरफ़्तार करिणो हो। हाणे ॻाल्हि इहा, फ़ैसिलो आहे त या बाडर छॾ या सियासत छॾ। मूं चुप, मूंखे जंहिंमें टाइम तोखे ॾियूं था, मूं चयो ठीकु आहे, हिनखे छॾियूं था तुंहिंजे भेणीअ खे, हिते लिखी ॾे। मुंहिंजो छा लिखी ॾियां, त मां वाइदो थो कयां त छॾींदुसि। त मूं चयो लिखण, मां वाइदो थो कयां इहो, की उन ही पनो आहे न हिते लिखी ॾियो त मां हफ़्ते में, मूं सही करे छॾी त भई ठीकु आहे। इहो उन वक़्तु पुलिस कमु कंदी, पुलिस कमु कंदी, चवंदा SP पिंजल थो चए। अच्छा, पर मुंहिंजो SP सां असांजी ॻाल्हि कोन थी। असांखे मक़ामी ASI हूंदो, मूंखे नालो यादि कोन्हे थी केरु हो, उन वक़्तु जो ASI बाडरे में जेका पुलिस चौकी हूंदी हुई, उनजो इंचार्ज ASI हूंदो हो। त उन घुराए चयो ऐं इख़लाक़ सां, न न उहो त ठीकु आहे, शहरगिरी में ईअं ई थींदो। तव्हां वञो। पोइ मूं मोला बख़्श सां राब्तो कयो त चयूं हलिया अचो, हलियो अच हिते। सो ॾाढी हिकिड़ी पेतरी ठाहे ऐं हलियो यूनिवर्सिटी। ऐं इहा हुई असांजी उते वियुसि त मोला बख़्श तमामु इज़त मुहबत सां आवभगत। हाणे तव्हां बाडर छॾी, सियासत न छॾियव? हा, न सियासत कोन छॾी। हा एग्ज़ैक्टली, ठीकु आहे। बाडर छॾी हिन हिसाब सां पोइ अचणु घटि थियो। हा, घटि ईंदो हुउसि। हा, माण्हू कुझु ॿिए नमूने सम्झंदा हुआ त भई बाडर छॾे विया आहिनि, पर छॾे इन करे वियासीं त हीउ हिकिड़ो ॾिजो। ॿिए तरफ़ वरी यूनिवर्सिटी जी पंहिंजी अट्रैक्शन हुई। पोइ तव्हां भुटे साहब जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु वधायो, घटायो, चुप कयव? न न, असां पंहिंजो कंहिंखे ज़ाती तरह ॾिसो न, भुटे न न साहब ज़ाती न, हुकूमत आहे न। ॿुधायां थो न, भुटे साहब जे दौर में किताबनि ते पाबंदी पई। हा, माना असां घणो वधीक ॻाल्हाइणु शुरू कयो। हा, भुटे साहब जे दौर में असांजे अदीबनि खे जेल में विधो वियो। हा, असां पढ़ियल लिखियल जंहिं हिसाब सां हुआसीं त असीं सम्झो त पीपल्स किताबनि ते किन ते बंदिश पई? सुहिणीअ ते पई, हा, अॻिते क़दम ते पई। हा, ऐं हींअर हिते मूंखे यादि कोन था अचनि, कुझु किताब क़बूल बुढ़ो थोरा लिखंदो हो, ॿिए नमूने जा किताब थोरा ॿिए नमूने जा न, गैर इख़लाक़ी आहे। गैर इख़लाक़ी न थियणु खपे न। हा, छा चवनि खे, ओपन ॻाल्हि लिखंदो। हा लिखंदो। वेस्ट जा अॼु उहे किताब असां सभिनी खे पसंदि आहिनि, उहे 50 साल अवल अॻे पढ़िया वेंदा हुआ माण्हू, MA लतीफ़ खे पढ़ंदा हुआ, वही वानी खे पढ़ंदा हुआ, क़बूल बुढ़ो उहो ई लिखंदो हो। पर छा थियो त इहो उहो दौर हो जॾहिं सिंधी अदीबनि में हिकिड़ियो क्लियर लाइन विच में आई, हिकिड़ा तरक़ी पसंदि, ॿिया रुजत पसंदि। ठीकु ठीकु आहे न। रुजत पसंदि जो हिकिड़ो ख़ासि टोलो हो, जंहिंमें सैयद अली मीर शाह, सैयद ज़ाकिर शाह, सरदार शाह, मेरान अख़बार वारो, हा, कलंदर शाह, रशीद अहमद कलंदर लाशारी, शाह कहिड़ो लकियारी? लकियारी, हा, कलंदर शाह, रशीद अहमद लाशारी, फैज़ रशीद बख्शापुरी, लाशारी जेकबाद जो, ठटे जो, ठठे जो। ठटे जो। अच्छा, ही ठीकु थियो, हलो। त उन्हनि सभिनी जो हिकिड़ो इब्राहिम ख़लील, उहो जेको गिदू इस्पताल वारो, न, डॉक्टर इब्राहिम ख़लील हो न? डॉक्टर इब्राहिम ख़लील, बिल्कुलु हा, वही। हा। इहो हिकिड़ो अलॻि स्कूल ऑफ थाट थियो। ॿिए तरफ़ थियो शेख अयाज़, न पर कुर्बान बुक्ती वारा। कुर्बान बुक्टी बि, हा इहो नालो त लाड़काणे जो खयों। हा, कुर्बान बुक्टी, ॿिया बि घणा, हा, ॿिया बि घणा सम्झो हुन सां। त इहो रुजर पसंदि लॾो थियो। ॿियो तरक़ी पसंदि थियो, जेको माण्हुनि जी ॻाल्हि पियो करे, अवाम जे मसइले जी ॻाल्हि पियो करे, सिंध जी ॻाल्हि पियो करे, हक़नि जी ॻाल्हि पियो करे।
नारा पियो हणे इनकलाब जा, जेको रशियन लिटरेचर खां मुतासिर हो, माऊ जे इनकलाब खां मुतासिर हो। इहो ई दौरु हो जॾहिं वरी पलीजो साहिब जी तहरीक रिसाले जे ज़रिए उहो हिकिड़े अदीब ऐं आलिम तौरु बि उभरणु शुरू थियो। अंधा ऊंधा वे जो उन वक़्तु लिखियो हुयो, पढ़ियो हुयो, जंहिंमें हुन शाइरी जी सम्झाणी ॾिनी त मशरिक़ी शाइरी, ख़ासि तौरु फ़ारसी जी शाइरीअ जी जंहिं नमूने अंदाज़ सां ॾिनई। ग़ुलाम गिरामी क़दीम ऐं जदीद शाइरी जे रुझान जे नाले सां जेको मज़मून लिखी हिकिड़ो वॾो, सम्झो त शेख अयाज़ खे प्रोटेक्ट ऐं शेख अयाज़ खे वाज़ह करण में त हिकिड़ो सॼो स्कूल ऑफ थॉट क्लियर थी आयो। त रुजत पसंदि जो सॼो वक़्तु इहो कमु हूंदो हो त उन्हनि किताबनि मां टुकड़ा कढी कढी मुख़्तलिफ़ एजेंसियुनि खे, इंफॉर्मेशन डिपार्टमेंट खे मोकिलींदा हुआ, टिक टाक कंदा। टिकटाक करे उन्हनि खे मोकिलींदा हुआ। पोइ उन हिसाब सां वरी सरकार पंहिंजा एक्शन खणंदी, जंहिंमें मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े दफ़े ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई हो वज़ीर आला, उन दौर में किताबनि ते पाबंदियूं पयूं ऐं उन में पोइ रेज़िस्टेंस पैदा थियो। शागिर्द सियासत में ख़ासि करे छाकाणि शागिर्द सियासत पढ़ंदा हुआ। शागिर्द सियासत ते घणो वक़्तु अदब सां ई रिलेटेड रहिया। अच्छा, यानी अमर जली जूं कहाणियूं उन नौजवान ते वॾो असरु कंदियूं हुयूं। जॾहिं अमर जली जी कहाणी छपी न, सर्द लाश जो सफ़र, या हिकु लाश या रातिनि जा रोलाक, हा, इन्हनि या रुञ पीरनि जे ख़िलाफ़ु वॾेरनि, उस्मानी पलाई उन वक़्तु तमामु पीक ते पीरनि जे ख़िलाफ़ु, वॾेरनि जे ख़िलाफ़ु, ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु, मुर्शिदी ऐं पीरीअ जे ख़िलाफ़ु, मुर्शिद जो अगठ, मुर्शिद जी सलवार, अहिड़े क़िस्म जूं क्लियर चिटो थिए। इन में हिकिड़ो इम्पैक्ट हो, त उन में उहो सॼो उन्हनि जो इम्पैक्ट हूंदो हो शागिर्दनि ते। पढ़ियल लिखियल उहे हूंदा हुआ। ऐं हीअ वरी अहिड़ो बि दौरु आहे, तव्हां ॿुधायां, असां इवन मैट्रिक इंटर में हूंदा हुआसीं, यानी मां 88 जी ॻाल्हि थो ॿुधायां, ऐं 8वीं जमात में हुअसि, त हिकु ॾींहुं स्कूल खे मोकल कयूं। स्कूल खे मोकल हुई छो त अलामा काज़ी गुज़ारे वियो आहे 13 अप्रैल 1968 में। माना स्कूल यूनिवर्सिटी सां एॾो अटैच हूंदा हुआ, ऐं अणपढ़ियल माण्हू या थोरा पढ़ियल माण्हू जिन जो कॾहिं एजुकेशन सां वास्तो बि कोन हूंदो, से बि यूनिवर्सिटी जे बारे में ख़बरचार रखंदा हुआ। ऐं जॾहिं पहुचंदो हुअसि बार्डर में, यूनिवर्सिटी कीअं पई हले, उते कीअं माण्हू ॿुधंदा हुआ यूनिवर्सिटी बारे में ख़बरूं, शागिर्द तहरीकूं। पोइ हाणे जॉइंट सेक्रेटरी वधीक छा कयो? न, पोइ जॾहिं जॉइंट सेक्रेटरी थी आयुसि हुते हिन में सिंध यूनिवर्सिटी में, त 2-3 ॾींहं त मौला बख़्श मुंहिंजी महिमान नवाज़ी कई ऐं कई। पोइ चई तोखे दाख़िलो था वठी हिते दाख़िला वठि। मां BA मुंहिंजी थी चुकी हुई, ठीकु आहे। पोइ मूं चयो ठीकु आहे भला, थी MA में सिंधी, मां बि सिंधीअ में MA थो कयां। उन वक़्तु मौला जगारी हिकिड़ी MA करे चुको, ॿी MA पियो करे सिंधीअ में। दीदार बलोच बि हिकिड़ी MA करे चुको, ॿी MA उन वरिती सिंधीअ में दाख़िला। त ऐं हबीबुल्ला नारे जे बि दाख़िले वरिती सिंधीअ में अची। साथी हबीबुल्ला, साथी हबीबुल्ला, साथी में हबीबुल्ला नारे जो, साथी हबीबुल्ला नारे जो, हा, साथी हबीबुल्ला नारे जो, उहो उन वक़्तु आयो। त मूंखे बि मतिलबु ईअं सम्झो त घर वेठे मौला वज़गारी वियो। उन वक़्तु स्टूडेंट पॉलिटिक्स या स्टूडेंट जो असरु एॾो हूंदो हो। ऐं मां तव्हां ज़रूरु हिन ते तव्हां मतिलबु ॻाल्हि ॿोल कयो ऐं ॻाल्हि खे कयो। उन वक़्तु स्टूडेंट यूनियन तमामु घणियूं मज़बूत हूंदियूं। स्टूडेंट यूनियन जो नुमाइंदो सिंडिकेट ते मेंबर हूंदो हो। माना सिंडिकेट जेका कंहिं बि यूनिवर्सिटीअ जे लाइ इंतिज़ामी फ़ैसिला कंदी आहे, उन में शागिर्दनि जी से हूंदी हुई, त शागिर्दनि जो असरु रसूख़ हूंदो हो। नतीजो इहो हूंदो हो त जेका अॼु घणी बदमाशी थिए थी, हरासमेंट जी, मार्कुनि ते ब्लैकमेलिंग जी, उन वक़्तु न थी सघंदी हुई। शागिर्द अवेयर हुआ। अॼु जेका थिए थी मौजूदा समाज जे हवाले सां, तव्हां रोज़ानो अख़बारुनि में पढ़ो था। अॼु छा थो थिए? भई जेको असां सोशल मीडिया ते अख़बारुनि में पढ़ूं था, हाणे छा त भई शागिर्दनि खे मार्कुनि जे करे ब्लैकमेल कयो थो वञे, माना पैसा था वठनि, सिफ़ारिशूं, पैसा, ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्म जा कम, उहे कहिड़ा उहे ॿुधायो न। मतिलबु असांजी जी हुज़ूरी कयो, ख़ुशामद कयो, ख़ुशामद, ख़ुशनुदी, ख़ुशामद, जेसि ताईं तव्हां चमचागिरी ख़ुशामद न कंदो। असांजे वक़्त में ईअं न हूंदो हो। अच्छा, स्टूडेंट पावरफुल हूंदो, स्टूडेंट क्लास में ॻाल्हाईंदो हो, सुवाल जवाब कंदो हो। तव्हांजे वक़्त में गुंडा हुआ? गुंडा असां वटि स्टूडेंट आहिनि कोन हाणे, गुंडा जंहिंखे चइजनि था कोन हुआ। हबीबुल्ला नारे जो, हबीबुल्ला नारे जी यूनिवर्सिटी में गुंडा गर्दी त न सोचे सघिजे। 2-3 वाक़िया यकीननि अहिड़ा कया जंहिंमें मां यकीननि उहे ख़राबु हुआ, पर उनखे सच गुंडो चवणु त 2-3 वाक़िया था चओ ख़राबु आहिनि। हा, वाक़िया 2-3 कया। हैदर शाह हिन जे हवाले सां कुझु शयूं, हैदर शाह, मनसूब सतार थियो, मोरियो, उन्हनि सां मनसूब असांजे ॻाल्हियूं ॿुधियूं। पर असां मतिलबु इहो थिए त यानी असां सां गुंडागर्दी कई हुजऊं,
या को असांजे साम्हूं काथे न पर तव्हां जेकॾहिं का शइ नथा ॾिसो हा ऐं थी आहे तव्हांजे पर पुठ त पोइ उहा न चइबी। न ज़रूरु थी जेकॾहिं चऊं त असां इहो थियो त मुंहिंजो पर ओवरऑल जेका चऊं था त जंहिंजे करे यूनियन में या को शागिर्दनि सां विढ़णु या कंहिंखां खस फुरा अहिड़े क़िस्म जी कोन्ह थींदी हुई। हा कैंटीन त मानी खाई बिल्कुलु इलावा त ख़ैरु आहे। सम्झो उहो मुंहिंजे ख़्याल में जंहिं ते ई जेका शेखया सां जेको शागिर्दनि जो वॾो इख़्तिलाफ़ु थियो उहो हितां शुरू थियो त शागिर्द कैंटीन जा पैसा उहो बराबरि दास्तान जॾहिं उते आयासीं अच्छा बहरहाल हलो पोइ तव्हां हाणे मास्टर्स था कयो सिंधी में। सिंधीअ में हा डॉक्टरी बाक्टरी तव्हांजी पूरी थी। डॉक्टरी त मां बीए हा ओ ठीकु आहे सचल कॉलेज में इंटर में थी ऐं चयूं इंटर जिन बि पास कई आहे नओं चांडका मेडिकल कॉलेज खुलियो हा जिन जो बि सेकेंड क्लास आयो आहे तिन सभिनी खे दाख़िला मिलंदी हा जंहिंमें सिर्फ़ु कार पेचियो जेको मुंहिंजो क्लास फेलो हो उन जूं मार्कूं मूंखां घटि हुयूं हम्म, उन खे बि लाड़काणे में दाख़िला मिली तव्हांखे छो न चांडका मेडिकल कॉलेज में तव्हांखे छो न मिली? हा मूं अप्लाई कोन कयो अच्छा ठीकु आहे। मुंहिंजी इन पासे उन में त तव्हांजो ॾोह हा आहे। हा ॿिए खे ॾोह आहे मतिलबु मुंहिंजी पंहिंजी बि दिलचस्पी कोन हुई ॿियो फाइनेंशियली बि असांखे एतिरो कोन हो त रोज़ु रेगुलर वञूं ऐं मेडिकल जा ख़र्च भरे सघूं। मेडिकल कॉलेज जा जेको आम इम्प्रेशन हो त उते रेगुलर वञिणो थो पए ख़र्च था थियनि। ख़र्च कहिड़ा? मेडिकल कॉलेज में दाख़िला कहिड़ी फी? मेडिकल कॉलेज में दाख़िला रोज़ानो वञणु रोज़ वञणु तव्हां खां ॾुखियो। असां हू जेको कॉलेज हूंदो आर्ट्स कॉलेज उहो त फ्री हो न। हफ़्ते में 2 दफ़ा वियासीं मर्ज़ी कॾहिं आहे। वियासीं मंथली पास हूंदी हुन ते वेंदा हुआसीं त उहो ईज़ी छो न असांजो मुंहिंजो इंट्रस्ट वरी सियासत ॾांहुं थोरो हा थी वियो इन करे। ऐं उन ॿिए मुताले खां हू मेडिकल जो मुतालो कोन्ह थियो त सम्झो त हिकिड़ो दफ़ो हाणे तव्हां सिंधी में जो मास्टर्स था कयो त उस्ताद केरु अथव? हाणे उते जीअं परियां इहो ईअं थियो मास्टर्स दौरान खोड़ सारियूं थियो उस्ताद मुंहिंजा थिया अब्दुल जब्बार जूणे जो डॉक्टर मिर्ज़ा हबीबुल्ला डॉक्टर गुलाम अली अलाना डॉक्टर गुलाम हुसैन पठान काज़ी खादिम प्रोफेसर मरम ख़ान अली नवाज़ जतोई इहे जन अली नवाज़ जतोई माना अली नवाज़ शौक़ न न नवाज़ हजन ख़ान जतोई प्रोफेसर अली नवाज़ हजन ख़ान जतोई इहे सभु साईं जन सवाइ काज़ी खादिम जे ॿिया हयात कोन्हनि। हा सभु न गुलाम हुसैन पठान आया था पठान साहिबु आहे। हयात है ठीकु। वो हयात कोटड़ी में असांजूं ॻाल्हियूं जनाब डॉक्टर कासिम बुगी साहिब सां जारी आहिनि ऐं कासिम बुगी हाणे मास्टर्स करणु पहुतो 4 शागिर्द 2 शागिर्दियाणियूं क्लास में वेहंदियूं ऐं सिंध जी तालीम ऐं सिंध जी तरबियत उहा पंहिंजे हिसाब सां अॻिते पई वधी। हिकिड़ी नंढी साई खां पोइ वरी असां इतां ई शुरू कंदासीं। असां सां गॾु रहिजो।